जेॾो तुंहिंजो नाम बाज पियो ॼाई मङा, रीथ में रीथ ने तूं छपर तूं छां, कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सभु का। स्टेज ते वेठल आलिम, अदीब, स्कॉलर, मोहतरम सदर मजलिस साईं सुमर साहब ऐं असांजा मान वारा सिंधी ॿोली जा इदारे बाख्तियार इदारे जा चेयरमैन साहब, सेक्रेटरी साहब ऐं साम्हूं हाल में वेठल ख़वातीन, औरतूं, मान वारियूं औरतूं ऐं मान वारा मर्द, अस्सलाम वालेकुम। मां सभ खां पहिरियां ॿोली जे बाख्तियार इदारे जे पूरे सथ खे दिलि जे गहराइयुनि सां मुबारकबाद ॾियां थो त उन्हनि हीउ केॾो वॾो क़दम खयों आहे त सिंधी ज़बान ते के ॿोलियुनि जा असर आहिनि उनखे बयानु कयो आहे, उन लाइ ही एहतमाम कयो आहे। ऐं साॻे वक़्तु वरी ख़ुशी थी इहो ऐलान ॿुधी त ॿियनि ॿोलियुनि जा जेके असर आहिनि सिंधी ते, सिंधी जा ॿियनि ॿोलियुनि ते असर आहिनि, उन ते बि जेको आहे सो तहक़ीक़ थींदी ऐं प्रोग्राम थींदो। ॾिठो वञे तव्हां सभु गवाह आहियो त जेतिरी ॾुखियाई ऐं मुश्किल में अॼु असांजी सिंधी ज़बान आहे एतिरो कॾहिं बि कान हुई। सिंधी ज़बान अॻु में पोएं दौर में त वॾी तरक़ी कई, वॾो उनजो मक़ामी मर्तबो हो, लेकिन साइंस ऐं टेक्नोलॉजी जे अचण करे साईं जिन अॻु में ज़िक्र कयो त असांजे तालीमी इदारनि में निसाब आहे, सिंधी लाज़मी आहे, लेकिन तव्हां ऐं असां सभिनी खे ख़बर आहे त उन्हनि इदारनि में सवाइ चंद इदारनि जे सिंधी न पई पढ़ाई वञे। ऐं जेके सिंधी उस्ताद आहिनि उन्हनि जे पढ़ाइण जो मयार जो अंदाज़ो तव्हांखे आहे। मां इन ॻाल्हि ते बि जेको आहे सो बाख्तियार इदारे जे चेयरमैन ऐं सथ खे मुबारकबाद ॾींदुसि कि उन्हनि उस्तादनि जी तरबियत लाइ एहतमाम कयो आहे त सिंधी ॿोली जा जेके उस्ताद आहिनि असांजा उहे सही नमूने सिंधी पढ़ाए सघनि। मां चवंदुसि त तक़रीबन 75% तालीमी इदारनि में अॼुकल्ह जेको आहे सो ए लेवल, ओ लेवल ऐं इंग्लिश मीडियम इदारा आहिनि। बल्कि असां सभु पंहिंजे ॿारनि खे इन्हनि इदारनि में पढ़ायूं था, ओ लेवल जे इदारनि में, जिते असां वटि जेको आहे सिंधी ज़बान जी उहा अहमियत रहे ई ख़बर ई कान थी पए। अफ़सोस जो मक़ाम त इहो आहे जो असां पंहिंजे घरनि में बि पंहिंजे ॿारनि सां उर्दू ऐं अंग्रेज़ी ॻाल्हायूं था। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पंहिंजी ज़बान खे जेके अॼुकल्ह ख़तरा आहिनि, जेके ख़ुशूसी तौर पे ज़बान जे हवाले सां आहिनि, उन्हनि ते ग़ौर कयो वञे ऐं उनखे अहमियत ॾिनी वञे। उनखां बाद में मां साईं जन वॾा हिते आलिम ऐं अदीब वेठा आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि। साईं इदरीस सुमर साहिब जन ऐं साईं सुमर साहिब जन जी शख़्सियत मौजूदु आहे त ॿोली अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो वॾो अहसान आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में अल्लाह ताला जेका इहा नेमत आहे पंहिंजी निशानी बयानु फ़रमाई आहे। क़ुर करीम में ऐलान फ़रमायो वियो त वख़्तिलाफ़ अल्सिनतकुम व अलवानकुम इन फ़ी ज़ालिका लआयातिन लिल आलमीन, कि तव्हां में जेके ज़बानूं अलॻि आहिनि, जुदा जुदा आहिनि, तव्हांजा रंग जेके अलॻि अलॻि आहिनि, इहे अल्लाह ताला जे निशानियुनि में आहे। ऐं साॻे वक़्तु अल्लाह ताला रुॻो ईअं छॾे कोन ॾिनो त बसि ज़बान खे अहमियत ॾिनई ऐं अलॻि ॿोली क़ाइमु करे ॾिनई। अल्लाह ताला हिन ॿोली लाइ असांखे अदब, आदाब ऐं तौर तरीक़ा ॻाल्हाइण बि सेखारियो। ऐं क़ुर करीम में ऐलान थियो त अर्रहमानु अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। तख़लीक़ वारे मरहले खां बाद में अल्लाह ताला इंसान खे ॻाल्हाइण बि सेखारियो, न रुॻो एतिरो बल्कि ॻाल्हाइण जा अदब बि सेखारिया।
ऐं हुकुम ॾिनो त क़ूलू लिन्नास हुस्ना। इहे सभु शयूं ज़बान सां तालुक़ु रखनि थियूं, ॿोली सां तालुक़ु रखनि थियूं। ऐं उन सां गॾु असां जॾहिं ईंदासीं त सिंधी ॿोली ते जेको मुंहिंजो उनवान आहे ऐं साईं जन जो हुकुम बि आहे, इख़्तिसार सां बाक़ी शयूं मक़ाले में इनशाअल्लाह ईंदियूं, त अरबी ॿोली जो मुख़्तसिर तारुफ़ कराइण जी कोशिशि कंदुसि। त अरबी ज़बान न रुॻो हिकिड़ी इलामी ज़बान आहे, बल्कि सदियुनि खां वठी जेको आहे सामी ऐं तोरानी इलाइक़नि में ॻाल्हाई ॿोली वेंदी हुई, शाम में, इराक़ में, हिजाज़ में। ऐं उनखां बाद में जॾहिं क़ुर करीम नाज़िल थियो पोइ हिन ज़बान जी अहमियत खे 4 चंड लॻी आहे ऐं हिन जी अहमियत वधी वई। ज़मात उतां वधी करे हिजाज़ जे हदुनि मां निकिरी करे पूरी दुनिया में मुल्कनि में फैलणु लॻी। ऐं असां अगरि अदब जो मुतालो कयूं त ज़माने जाहिलियत में बि अरबी ज़बान जी अहमियत हुई। ऐं काबतुल्लाह शरीफ़ ते जाहिलियत जे ज़माने में शाइर पंहिंजो कलाम लिखी लटकाईंदा हुआ, जेको मुअल्लिकातुस्सबअ जे नाले सां मशहूरु आहे। उते 7 जेको आहे कपिड़े ते लिखियल अरबी अशार लटकाया वेंदा हुआ। उन्हनि में अमराल कीस जहिड़ा वॾा वॾा शाइर मौजूदु आहिनि। उनखां बाद में चऊं था अहम मौज़ू जो ख़ुलासो पेश करणु, सिंधी ॿोली ते जेको अरबी जो असरु आहे, इहो कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे इस्लाम अचण खां बाद में थियो, लेकिन ईअं न आहे। हक़ीक़त में इहो असरु सदियुनि खां अॻु में रहियो आहे। हिते आलिम, अदीब, मुहक़िक़, तारीख़दान ऐं सियाह ईंदा रहिया आहिनि। ऐं उन्हनि जे अचण जे करे सिंधी समाज ते, सिंधी मुआशिरे ते ऐं सिंधी ॿोली ते अरबी जो असरु शुरू थी वियो। ऐं जॾहिं सिंध में अरबनि जो दौरु आयो, उनखां बाद में हिन जी अहमियत वधी वई। ऐं अब्बासी दौर में जॾहिं कुझु अरबनि वापसि वञणु चाहियो, उन्हनि खे मशवरो ॾिनो वियो, ख़लीफ़े सलमान जो फ़रमान आयो त इते रहो, खेती कयो, हर कायो ऐं सुखिया हुजो। इन्हनि सबबनि जे करे कुझु निज सिंधी अरबी लफ़्ज़ बि असांजी सिंधी में शामिलु थी विया। उन्हनि में इस्लाम जे असर जे करे ईमान, दीन, तौहीद, सुन्नत, हज, ज़कात, फ़साद, क़त्ल, ताम, यतीम, मिस्कीन, जिहाद, कलम, हिलाल ऐं हराम जहिड़ा अल्फाज़ राइज थी विया। कुझु अहिड़ा अल्फाज़ अची विया जेके हू बहुत न सही, लेकिन पंहिंजी हालत बदिलाए करे शामिलु थी विया, जिन जे अरबी लफ़्ज़ हारिस मां हारी, मुजीर मां मुजेरी जेको ज़मीन जी निगरानी कंदो आहे, ऐं ज़मीन जी माप वारो लफ़्ज़ जेको आहे जरेब, उहो बि अरबी ज़बान मां असां वटि मुंतक़िल थी वियो। साॻे वक़्तु सूम या फूम मां थूम, बसल मां बसर, अब मां अबो, अम्मा अमा असां वटि आया। अनाज जी माप जेको लफ़्ज़ हुयो माप माण लाइ कासो, अरबी ज़बान जे लफ़्ज़ कासा मां निकितल आहे। ऐं साॻे वक़्तु जेको आहे लोहार के धंधे में जेको लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे मुतरिको, उन अरबी ज़बान जे लफ़्ज़ मुतरिका मां निकितल आहे। साॻे वक़्तु जेको आहे काबाड़ो अरबी जे कबाला मां मुरवित थी आयो आहे। कासाई के धंधे में कासाई जेको कसाब आहे उहो अरबी जे लफ़्ज़ क़ातिअ मां निकितल आहे। साॻे वक़्तु सिंधी ॿोली जी सिटराव ऐं सूरत ख़ती ते बि अरबी ज़बान जो असरु पियो। ऐं तक़रीबन जेको आहे जेके असां वटि मौरिख़ ऐं सियाह आया, उन्हनि मकाननि जड़ियुनि ॿूटनि जा नाला अरबी लफ़्ज़ कमु आंदा, जिन में अलिफ़, बे, ते, जीम, दाल, रे, सीन, शीन, लाम, काफ़ जुमिले 16 हर्फ़ इहे इस्तेमालु थी विया। अरबी ज़बान लाइ ख़ालिस आवाज़नि वारा हर्फ़ ते, हे, ज़ाल, सौद, ज़ौद, तुए, ज़ुए, ऐन, गैन शामिलु थिया। ऐं उनखां बाद में रस्मुल ख़त ते बि असरु पियो। जॾहिं त असां वटि जेको आहे मुख़्तलिफ़ रस्मुल ख़त राइज हुयूं,
उनमें लाड़ी रस्मुल ख़त हुई, मेमनो रस्मुल ख़त हुई, देवनागरी हुई, लेकिन उन्हनि सभिनी खां बाद में जॾहिं सिंधी ॿोली खे अरबी रस्मुल ख़त में लिखियो वियो, उनखे अञा वधीक अहमियत मिली। मुस्लमाननि सां गॾु एल्सवन बि उनखे राइज कयो इन ॻाल्हि खे ॾिसंदे। असांखे अरब मुहक़िक़नि अल बैरूनी जी राय नज़र अचे थी, जंहिंमें ॾखण सिंध में उन लिखनि था, ॾखण सिंध में खारे जे ख़िते में पलोशा नाले जेका रस्मुल ख़त जेको कमु ईंदो आहे, उहो लाड़ी ख़त लाड़ देश में कमु ईंदो आहे, जॾहिं देवनागरी रस्मुल ख़त भाटिया रस्मुल ख़त ऐं ॿिनि हिसनि में लिखियो वेंदो आहे। मूंखे मोहतरम सदार तरफ़ सां पैगाम पियो अचे त मुख़्तसर इख़्तिसार खां कमु वठूं। ॿिया मुहक़िक़ ऐं आलिम हिते मौजूदु आहिनि। मुख़्तसरन अर्ज़ु कंदुसि त अरबी ज़बान जो सिंधी ग्रामर ते, जंहिंमें असांजो इस्म, ज़मीर, फ़ैल, हर्फ़ जर, हर्फ़ निज़ा, इस्तिफ़ाम, उन सां गॾु हफ़्ते जा जेके ॾींहं आहिनि उहे 3 ॾींहं हू बहू अरबी ज़बान मां मुंतक़िल थिया आहिनि। अरबा याने चौथों ॾींहुं, ख़मीस ख़म्स पंजों ॾींहुं, ऐं जुमा जुमो। उनखां बाद में इस्लामी महीननि जा नाला बि असां वटि उहे ई राइज आहिनि। जॾहिं त क़ौमनि क़बीलनि ते वॾो असरु पियो ऐं क़ौमनि जा नाला ज़ातियूं ऐं बातियूं अरबनि में हूंदो हो। बनु असद यानी शेर जी औलाद वारा नसल असां वटि इहा साॻी जेको आहे सो क़ौम बघियाड़ नाले मौजूदु आहे। जॾहिं तूं पंहिंजे पुटनि जा नाला हंज़ला ऐं असद रखंदा हुआ, उहे साॻा नाला असां वटि शींहणो या शेर जे नाले सां मौजूदु आहिनि। साॻे वक़्तु मालवंद माण्हू जेके असांजा हुया, उन्हनि मालवंद माण्हुनि मां हैदान बिन ज़ीद जो जेको हुयो यमन में उठनि जो नस्ल हिते राइज थियो, उहो महरी नस्ल जो उठ जेको आहे उहो नालो उतां आयो। कुमैत घोड़ो ऐं अबलक अरबी नस्ल मां आयल आहिनि ऐं इन्हनि में इस्तेमालु घोड़नि लाइ इस्तेमालु लफ़्ज़ रकी अरबी ज़बान मां वरितल आहे। इन खां अलावा सिंधी शाइरनि जे कलाम ते जेको असरु आहे, सभ खां वधीक असरु सभिनी ते नज़र अचे थो, लेकिन शाह लतीफ़ जी शाइरी में जेको अरबी असरु आहे उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। शाह साईं जो जेको इब्तिदाई बैत साईं जन पंजदार साहब पेश कयो, अवल अला हलीम आला आलम जो धणी, इन में 16 अल्फाज़ अस्माउल हुस्ना आहिनि, अल्लाह तबारक व तआला जा नाला आहिनि। वक़्त जी कमी जे करे हर लफ़्ज़ ते क़ुरान करीम मां जेका आयत आहे उहा मौजूदु आहे। हुवल अव्वल वल आख़िर वल ज़ाहिर वल बातिन, हर हिकु लफ़्ज़ जे मुताबिक़ जेको आहे त यानी शाइरी ते कलाम ते बि असरु आहे। ऐं इन सां गॾु इनशाअल्लाह ही तहरीरी तौर ते मकाला किताब साईं जन ऐलान कयो आहे, चेयरमैन साहिब जन तव्हांजे हथनि में ईंदो। मां आख़िर में बसि चंद गुज़ारिशूं कंदुसि। उहा इहा त हीउ जेको सिलसिलो शुरू थियो आहे, इनखे जीअं साईं लाशारी साहिब जन बि अर्ज़ु कयो त असां वटि सहूलियत आहे टेक्नोलॉजी जी, व्हाट्सअप जी, मोबाइल जी, लेकिन उन जे बावजूद बि असां जेको आहे सो सिंधी ॿोली खां ॾींहों ॾींहुं परे पिया थींदा वञूं। बल्कि जेका अॼुकल्ह लैंग्वेज जेका अची वई आहे व्हाट्सअप ते, उन में बि जेको आहे काफ़ी क़दुरु ग़लतियूं आहिनि, सिंधी लफ़्ज़ ऐं मुहावरा न पिया उचारिया वञनि। उस्तादनि जी तरबियत सां गॾु हुकूमत खे बि जेको आहे सो मजबूर कयो वञे त तालीमी इदारनि में जॾहिं असांजा उस्ताद ऐं शागिर्द इहो इल्मु हासिलु कंदा ऐं पढ़ंदा, उनमें कामयाबी थींदी। आख़िर में इहा दुआ आहे त अल्लाह साईं जेका आहे कावश ऐं कोशिशि कई आहे बाख़्तियार इदारे, इनखे क़बूल करे ऐं असांजी ज़बान खे क़ाइमु ऐं दाइमु रखे, तरक़ी अता फ़रमाए। वॾी महिरबानी साईं।